ही असांजो घर बार्नेट काउंसिल में आहे ऐं जीअं ई हिते समर ईंदो आहे त समर अचण सां ई असांजे घर जे ॿाहिरां गुलाब जा गुल निकिरी ईंदा आहिनि ऐं उन जे करे बि असांजे अंदरि में बहारी अची वेंदी आहे। असांजे मुल्क में जॾहिं बि समर ईंदो आहे त उन में एतिरो त माण्हुनि जे मुंहं ते एतिरी सुठी मुर्क अची वेंदी आहे ॼण त हू कंहिं बीमारी मां उथिया आहिनि। ऐं हर जॻह ते तव्हां ॾिसंदव शहर में थोरे बीचिस ते थोरे ऑफिसुनि में थोरे ट्रेन में या बस में माण्हू जेको आहे सो खिली ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि में बहार महसूसु थींदी आहे। इन जी ख़ासि वजह इहा आहे जो हिते मोस्टली जॾहिं सियारो रहे थो या स्प्रिंग रहे थो त उन में घणी सर्दी हूंदी आहे जंहिंमें घणो करे माण्हू अंदरि वेठा हूंदा आहिनि ऐं जॾहिं स्प्रिंग थींदो आहे तॾहिं बि बरसाति पवंदी रहंदी आहे जंहिंजे करे बि माण्हू घणो करे ॿाहिरि घुमणु कोन निकिरंदा आहिनि ऐं जॾहिं अहिड़ी उस जो मज़ो थींदो आहे त पोइ माण्हू वरी ॿाहिरि निकिरणु शुरू कंदा आहिनि। त हीअ मुंहिंजे घर जे ॿाहिरां जेके गुल निकिता आहिनि उन में घणो हिसो मुंहिंजी वाइफ सईदा जो आहे, छाकाणि उहा हिननि जी सार संभाल कंदी आहे ऐं उहा हिन बाग़ जी कटिंग बि कंदी आहे। त इहा ॻाल्हि मूं चयो त तव्हां सां अॼु वंडिजे। ऐं हीअ असांजे घर जो बैक गार्डन आहे जंहिंमें जीअं ई समर ईंदो आहे त हिते असां ग्रास कटिंग करे ऐं शाम जो वेही चांहि पीअंदा आहियूं ऐं सुबुह जो मोस्टली आउं नाश्तो बि हिते कंदो आहियां। जॾहिं तमामु घणी उस हूंदी आहे त पोइ यार साम्हूं हिकिड़ी तोरी विछायल आहे जंहिं ते सनशाइन जो मज़ो वठंदा आहियूं ऐं हिते ई कुर्सियूं आहिनि जिते आराम सां वेही चांहि बांहि पीअंदा आहियूं।